अस्सलाम वालेकुम प्यारा बारो और समूह तरसीर समूह यूट्यूब चैनल। दोस्तों अज क्लास 5 के शुरू करूँ पिया। क्लास 5 जी अंग्रेजी किताब यूनिट नंबर 1 पेर यूनिट की शुरुआत करी पिया। हेल्पिंग अदर्स BNG मदद करण, हेल्पिंग मदद करण, अदर्स बिया। ओरल कम्युनिकेशन ज़बानी राब्तो, डायलॉग गाल बोलियां गुफ्तगू। आफ्टर द हॉलीडेज मोकलुन खां पोइ, आफ्टर खां पोइ, द ख़ास लफ्ज़ लाइ हॉलीडेज मोकलूं। यास्मीन हेलो सबा, यास्मीन सबा के सलाम पे करे। हेलो सलाम लास्ट मां कंदा अंग्रेजी में। हाउ आर यू तू कीअं आहीं, हाउ मतलब कीअं आ रही, यू तू ता, सबा सबा वरण पे जवाब ॾिस आई एम फाइन, आऊं ठीक आहियां। थैंक यू तव्हांजी महिरबानी। आई आऊं एम आहियां फाइन ठीक, थैंक यू तव्हांजी महिरबानी। वॉट अबाउट यू तुंहिंजे बाबति या बारे में छा थी चवे, छा थी ॿुधाई। वॉट छा, अबाउट बाबति बारे में, यू तू तव्हां। यास्मीन आई एम फाइन, यास्मीन चोइस पई आऊं ठीक आहियां। आई आऊं एम आहियां फाइन ठीक। हाउ आर यूर हॉलीडेज तुंहिंजूं मोकलूं कीअं गुज़रियूं, हाउ कीअं वर हुयूं यूर तुंहिंजूं हॉलीडेज मोकलूं। सबा सबा वरण पई दे वर ग्रेट फन, उहे ॾाढियूं मज़ेदार हुयूं। दे उहे वर हुयूं ग्रेट तमाम घणियूं वधीक अज़ीम, फन मज़ो मज़ेदार। आई रीड अ लॉट ऑफ स्टोरीज मूं तमाम घणियूं कहाणियूं पढ़ियूं। आई आऊं रीड पढ़ण, लॉट तमाम घणियूं, ऑफ जो जाजी स्टोरीज कहाणियूं। व्हाट डिड यू डू इन द हॉलीडेज तव्हां मोकलुनि में छा कयो। हाणे सवाल बि कयो हुन खां। व्हाट छा डिड कयो, यू तू तव्हां, डू करण, इन में, द ख़ास लफ्ज़ लाइ हॉलीडेज मोकलूं। यास्मीन आई लर्न टू मेक क्लाई टॉयज़ मूं मिट्टीअ जा रांदीका ठाहिण सिखिया। आई आऊं लर्न सिखिया, टू ॾांहुं तरफ़ प्रीपोजिशन लाइ बाद में कॾहिं सम्झंदासीं। मेक ठाहिण, क्लाई मिट्टी, टॉयज़ रांदीका। सबा दैट्स नाइस, सबा दैट्स नाइस, सबा यो बेहतरीन है। दैट्स यो नाइस बेहतरीन। मे बी थी सघे थो, मे इजाज़त लाइ, इम्कान लाइ काफ़िशन, मे बी थी सघे थो। आई विल लर्न टू मेक क्लाई टॉयज़ फ्रॉम यू थी सघे थो आउं तोखां मिट्टीअ जा रांदीका ठाहिण सिखां। आई आऊं विल या शल ईंदड़ वक़्त लाइ, लर्न सिखण, मेक ठाहिण, क्लाई मिट्टी, टॉयज़ रांदीका, फ्रॉम खां, मां, यू तू तव्हां। यास्मीन यू आर वेलकम, यास्मीन तोखे भली कार आहे। हिते भली कार मां मुराद उन लाइ आमादगी ॾे पई त तव्हां मूंखां सिखी सघो पिया। पहिरियों बारो ही 5 क्लास जो पहिरियों यूनिट शुरू कयो वञूं। इंशाअल्लाह ताला पंहिंजो सफ़र जारी रहंदो, सारी रहंदो। अल्लाह हाफ़िज़।